रमज़ान मुबारक जी हली रही आहे ॻाल्हि शहादत मौला मौला अली जी हली रही आहे माज़रत सां ऐं बिकॉज़ ही जॾहिं बि तव्हां मौला अली जी ॻाल्हि कयो, इमाम हुसैन जी ॻाल्हि कयो, इमाम हसन जी ॻाल्हि कयो त ईअं लॻंदो आहे त हिकु जॉइंट हिकु का शइ आहे जेका गॾियल आहे ऐं उहो ज़िक्र ईअं फ्लो में गॾी थी वेंदो आहे। ऐं वरी जॾहिं त उहा जेका कारी कमली जेका ॻाल्हि कजे थी, पंजतन पाक जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, त जॾहिं बि तव्हां इस्लाम जे तौर तरीक़नि जी ॻाल्हि कंदा आहियो त ईअं लॻंदो आहे त हिननि जा मिसाल तव्हां ॾेई रहिया आहियो, मोहम्मद ऐं हुनजी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि जी आल जा मिसाल तव्हां ॾेई रहिया आहियो। सो मौला अली जी शहादत ते ॻाल्हि हली रही आहे ऐं हिकु ॻाल्हि मौलाना साहिबु ज़रूरु तव्हां खां मां पुछणु चाहींदमि ऐं चाहींदमि तुंहिंजो ख़ुलासो पंहिंजी ट्रांसमिशन में ज़रूरु कजे। असां बेशक त पढ़ियो आहे, ॿुधियो आहे त जॾहिं उहो जेको ज़र्ब लॻण वारो टाइम आहे ऐं मौला अली जा अल्फाज़ आहिनि त अली कामयाबु थी वियो। इन जो मक़सदु काफ़िनि जॻहियुनि ते डिफरेंट तरीक़े सां उनजो मफ़हूम ॿुधायल आहे। पंहिंजी ट्रांसमिशन में तव्हांजे लफ़्ज़नि में जो मफ़हूम सम्झणु चाहियां थी, जो मक़सदु सम्झणु चाहियां थी लफ़्ज़नि जो। ॾिसो जी, जीअं ई मौला खे तलवार लॻे थी त मौला जेको आहे चवनि था फुस्तु व रबिल काबा, रब काबा जी कसम अॼु अली कामयाबु थी वियो। इन जा इलाही फ़लसफ़ा ऐं मफ़हूम आहिनि ऐं मां शायदि पहिरियों दफ़ो तव्हांजे हिन सेट ते इहा शइ बयानु करे रहियो आहियां त जॾहिं मौला खे इहो चयो वियो त इन खां बक़िया इमामनि खां पुछा कई वई त बाबा इहो कहिड़ी वजह आहे, छा वजह थी जो इमाम कंहिंखे ज़र्ब लॻे थी त ज़र्ब लॻे ऐं शहीद थियण वारो आहे, तूं चवे त मां कामयाबु थी वियो आहियां, इन जो छा मफ़हूम आहे, छा फ़लसफ़ो आहे? चवंदा त फ़लसफ़ो इहो आहे त रसूल ख़ुदा हिकिड़ो कर्ज़ु छॾे विया हुया ऐं मौला अली अलैहिस्सलाम उहो कर्ज़ु पूरो करे छॾियो। जॾहिं उहो कर्ज़ु पूरो थी वियो, जंहिंजे करे मौला अली अलैहिस्सलाम चवनि था त अॼु अली जेको आहे रब काबा जी कसम अॼु अली कामयाबु थी वियो। उहो कर्ज़ु छा हो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह तौबा में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाइनि था, या अय्युहन नबी जाहिदिल कुफ़ार वन मुनाफ़िकीन, ए मुंहिंजा नबी तूं जहाद कर कुफ़ार ऐं मुनाफ़िकीन सां। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुफ़ार सां त जहाद कई, पर मुनाफ़िकीन साम्हूं थी न आया जो रसूल ख़ुदा उन सां जंग करे। हाणे अल्लाह जे इन हुकुम जे मुताबिक़ रसूल अल्लाह जो इहो जहाद बाक़ी हो जेको मुनाफ़िकीन सां थियणो, पर जीअं ई मौला अली अलैहिस्सलाम खे इक़्तिदार मिले थो त उहे मुनाफ़िकीन ज़ाहिर थी चिटा थी साम्हूं अची वञनि था ऐं जॾहिं हू चिटा थी साम्हूं अचनि था त मौला अली अलैहिस्सलाम उन्हनि सां जीअं कुफ़ार सां जहाद कयो हुयो रसूल अल्लाह ऐं मौला अली अलैहिस्सलाम मिली, हाणे मौला अली अलैहिस्सलाम उहो रसूल अल्लाह जो कर्ज़ु जेको ख़ुदा हुकुम ॾिनो रसूल खे उहो रसूल अल्लाह पूरो न करे सघिया त वाइदो वठी विया मौला अली खां त ए अली इहो तव्हांखे मुनाफ़िकीन सां जेको आहे जहाद करिणो अथव। त तव्हां ॾिठो त मौला अली अलैहिस्सलाम जी खां पहिरियां जेके हुकूमतूं आयूं उन्हनि मां कंहिं सां बि का जंग नाहे कंहिंजी थी। अमन, सुकून, राहदारी, भाईचारगी, इन्हनि शयुनि जी रवादारी पाण में रही। जीअं ई मौला अली अलैहिस्सलाम मिंबर ते आया, 4.5 साल मौला हुकूमत कई आहे, त जीअं ई मौला आया, मौला जे अदल ऐं इंसाफ़ जी वजह सां उहे मुनाफ़िक़ साम्हूं बीह रहिया। छाकाणि त इन खां पहिरियां जी हुकूमतुनि में मुमकिन आहे त उन्हनि खे जेको आहे कंहिं न कंहिं वजह सां उन्हनि खे उहो पंहिंजो हिसो मिले पियो, पंहिंजो माल मिले पियो त हू ख़ामोश थी वेठा हुया, उभिरिया न। पर जीअं ई मौला अली अलैहिस्सलाम जो वक़्तु आयो त मौला अली अलैहिस्सलाम त अदल सां जेको आहे पंहिंजा फ़ैसिला कंदा हुया। जीअं रसूल अल्लाह पाण फरमाए विया त या अली तव्हां हक़ सां गॾु, अली मा अल हक़ व हक़ुल मा अल अली, अली हक़ सां गॾु आहे ऐं हक़ अली सां गॾु आहे। ठीकु आहे, त हाणे ज़ाहिर आहे अदल हक़ इंसाफ़ सभु मौला अली अलैहिस्सलाम सां करे। जेको मौला करे रहियो आहे उहो अदल करे रहियो आहे, जेको करे रहियो आहे उहो इंसाफ़ करे रहियो आहे। त हाणे उहे जेके मुनाफ़िक़ हुया उहे साम्हूं थी आया। हाणे जेके मौला जी हुकूमत आई आहे त हिते हाणे कुफ़ारनि मथो न खयो आहे, सर न खयो, यहूदनि सर न खयो, ईसाइनि सर न खयो, उहे मुनाफ़िक़ उथी आया ऐं मौला सां 3 जंगूं विढ़नि था, जंग जमल, जंग सिफ़ीन, जंग नहरवान। त मौला अली अलैहिस्सलाम हिननि सभिनी खे शिकस्त ॾियनि था इन्हनि जंगुनि में। त रसूल अल्लाह जो उहो कयल वादो जेको पाण पंहिंजी हयात में करे था वञनि रसूल अल्लाह सां,
उहो वाइदो रसूलुल्लाह जो पूरो करे पोइ हिन दुनिया मां वञनि था। इन करे चवनि था त फुस्तु रबिल काबा, रब काबा जी कसम अॼु अली कामयाब थी वियो आहे। कामयाब थी वियो, बिल्कुलु बिल्कुलु रसूल अल्लाह जी ॻाल्हि कई, मौला अली जी ॻाल्हि हली रही आहे। त हिकु जॻह ते मां किथे पढ़ियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ालिबन हदीस मुबारक में आहे त मां ॿ शयूं पंहिंजे उम्मत में छॾे वञी रहियो आहियां। ॿ शयूं, जी, हिकु क़ुरान, क़ुरान पाक, ॿियो पंहिंजी आल। सो जॾहिं आल जी ॻाल्हि थिए थी त हज़रत अली जो नालो ज़हरा गॾो गॾु अचे थो, ऐं पोइ उहो ई तव्हांजे मुनाफ़िक़ ते इहो कर्ज़ जेको लाहिण वारो इन हदीस मुबारक सां जुड़े थो त जेके पंहिंजो आल छॾे विया आहिनि त ऐं उन में वरी पोइ ईअं जेके कर्ज़ आहिनि उहे पूरा थी रहिया आहिनि, त इहे ॿई ॻाल्हियूं गॾो गॾु हली रहियूं आहिनि। इनशाला मज़ीद इन ते गुफ़्तगू ज़रूरु कंदासीं। अॼु ख़ुसूसी ट्रांसमिशन असां मौला अली जी शहादत ते करे रहिया आहियूं, उन्हनि जी शहादत ते ॻाल्हाए रहिया आहियूं। न सिर्फ़ु उन